सॻियूं में सिंध सोशल फोरम जे तरफ़ां बरसात मुतासिरीन में सिंध सोशल फोरम जे चेयरमैन अब्दुर्रहमान शेख ऐं उन जी टीम ग़रीब माण्हुनि में सामान मुख़्तलिफ़ ॻोठनि शहरनि गंबट कोटडिजी अहमदपुर गढ़ा राज़ी देरो जादू वाहण रिपड़ी बहारू कमाल देरो सोबो देरो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में मेडिकल कैंप राशन टेंट मच्छरदानियूं तरपाल कपड़ा ऐं ॿियो सामान तक़सीम कयो। उन वक़्तु सिंध सोशल फोरम जे चेयरमैन अब्दुर्रहमान शेख चयो त इंशाअल्लाह तमामु जल्द असांजी टीम हिंगोरजा समी मीरठ ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में सामान तक़सीम कंदी। टीम में शामिल अब्दुल गफूर अब्बासी शेर मोहम्मद शेख फैज़ मोहम्मद शेख अली मोहम्मद सरोही मैडम मुस्कान बलोच ज़ोया मल्हा शाहज़ेब शेख अरसलान सलीम शाहज़ेब गंबट वारो अली डिनो सुमरो ऐं ॿिया मेंबर शामिल आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।